कश्मीर जो सर्द मौसम उन वक़्तु गरम थींदे नज़र आयो जॾहिं जमशेद उर्फ़ बोड़ो दश्ती जे पुट जी शादी तक़रीब में बलूचिस्तान जे उस्ता मोहन सां तालुक़ु रखंदड़ सरदार मुनीर अहमद दश्ती खे पग बदिराई वई। जमशेद दश्तीअ जे पुट जी शादी तक़रीब में दश्ती बिरादरी जा मोज़िन वॾे अंग में शरीक हुआ, पर दश्ती बिरादरी जो चीफ सरदार मीर चाकर ख़ान जी गैर मौजूदगी वॾा सवाल उथारे छॾिया। सरदार मुनीर अहमद दश्ती जे कश्मीर आमद महिल दश्ती बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में ॾखण बंगलो वटि संदन शानदार इस्तक़बाल कंदे हवाई फायरिंग पिणु कई। शादी तक़रीब बाद सरदार मुनीर अहमद दश्ती गुड्डू कश्मीर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जा दौरा करे ताज़ियतूं पिणु कयूं, जेतोणीकि सरदार मुनीर अहमद दश्ती पग बदिराइण वारे अमल खे पंहिंजे मान में रुगो एज़ाज़ करार ॾींदे चयो त हू रुगो शादी तक़रीब में शिरकत करणु आयो हो जिते बिरादरी जे माण्हुनि खे पग बदिराए आहे। होॾां सोशल मीडिया ते बि सरदार मुनीर अहमद जे आमद ते बहस थींदा रहिया। बहस तॾहिं शुरू थियो जॾहिं कश्मीर सां तालुक़ु रखंदड़ मोहम्मद क़ासिम दश्ती सरदार मुनीर अहमद जो फेसबुक ते फ़ोटू अपलोड कंदे कैप्शन में सरदार जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो त मुरीद शाख सां तालुक़ु रखंदड़ हसन अली दश्ती एतिराज़ वारींदे चयो त दश्ती बिरादरी जो चीफ सरदार मीर चाकर ख़ान आहे ऐं मोहम्मद क़ासिम अव्हां खे इहे लफ़्ज़ लिखणु नथा जुगाइनि। ॿुधाइण वारा इहो बि ॿुधाइनि था त जल्द चीफ मुक़दम नूरहसन ख़ान दश्ती ऐं तारिक ख़ान दश्तीअ जी मेज़बानी हेठि हिकु वॾो कठु थींदो जिते सरदार मुनीर अहमद खे हिकु भेरो ॿीहर एज़ाज़ तौरु पग बदिराई वेंदी। हाणे ॾिसणो इहो आहे त बलूचिस्तान सां तालुक़ु रखंदड़ सरदार मुनीर अहमद दश्तीअ जी अचानक सिंध में एंट्री खे चीफ सरदार मीर चाकर ख़ान केतिरो बर्दाश्त करे थो ऐं दश्ती बिरादरी जी अक्सरियत कहिड़े पासे बीहंदी। मुमकिन आहे इहो सभु कुझु जल्द थींदड़ कठ में वाज़े थी साम्हूं अची वञे।